जय झूलेलाल। ख़बर न बल्कि वाधायूं उन्हनि माण्हुनि खे जेके धमतरी निगम चुनाव में सिंधी समाज जा 3 माण्हू खटी आया। धमतरी निगम में 40 वार्ड आहिनि, जंहिंमें सिंधी समाज खे भारतीय जनता पार्टी 2 टिकटियूं ऐं कांग्रेस 1 टिकट ॾिनी ऐं 2 निर्दलीय चुनाव लड़िया, जंहिंमें भाजपा जा नरेंद्र रोहरा सुंदरगंज वार्ड मां जीत हासिल कई आहे। विजय मोटवानी आमापारा वार्ड मां ऐं रुपेश राजपूत रिसाई पारा मां निर्दलीय पंहिंजी जीत हासिल कई आहे। रुपेश राजपूत हिन खां पहिरियों बि निर्दलीय खटी चुकिया आहिनि। रुपेश राजपूत कांग्रेस जा आहिनि, पर हिन दफ़े कांग्रेस राजपूत खे टिकट न ॾिनी। हिन निर्दलीय में बि चुनाव लड़ी करे पार्टीअ खे पंहिंजी ताक़त जो अहसासु करायो आहे त धमतरी सिंधी समाज हिन दफ़े सभिनीनि खे सुठे रूप सां हिननि खे सहयोग कयो त सिंधु संगम माचिस मीडिया बि समाज जे उम्मीदवारनि लाइ वेनती कई हुई। 3 खटियलनि खे सिंधु संगम माचिस मीडिया जी तरफ़ां लख लख करोड़ करोड़ वाधायूं वाधायूं वाधायूं। जय झूलेलाल। ओ मुझो खट्टी आयो खैर सां।